अस्सलाम वालेकुम। मैं मनसिदिक में टुअरवा बाला बोलो किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 48। आदर सलाम जन फरमायो आऊं तव्हां खां हिकु आरज़ू रखां थो, अगर क़बूल फरमायो त मुंहिंजूं अखियूं थधियूं थियण जो बास थींदियूं। ऐं तव्हां सां अर्ज़ु इहा आहे त माण्हू ॼाणनि त तव्हां मुस्लमान थी विया आहियो ऐं सिर्फ़ु मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मोहबत में मुस्लमान कोन थिया आहियो। इहो ॿुधी जनाब अबू तालिब अलैहिस्सलाम कलमो पढ़ियो ऐं संदसि इस्लाम जो इज़हार फरमायो ऐं पैगंबरनि जूं अमानतूं ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जन जूं वसियतूं उन जे सिपुर्द कयूं ऐं रहमत इलाही वासुल थियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे जनाज़े सां गॾु रुअंदा गॾु फरमायो हुयो, ए चाचा तव्हां सिलाए रहम कयो, ख़ुदा तव्हांखे जज़ाए ख़ैर अता फरमाए। मशहूर ई आहे त हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन वफ़ात नबूअत जे 10 साल थी। हज़रत अबू तालिब जिन जे वफ़ात जे 1 महीनो 5 ॾींहं या 3 ॾींहं पोइ हज़रत ख़दीजा रज़ी अल्लाह ताला आलम कुदस जे तरफ़ रहलत कई। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे लाइ सख़्तु मुसीबतूं हुयूं। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे सख़्तु सदमो पहुतो, छो त ॿई ज़वात मुक़दसा इस्लाम जी अशात में हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा वज़ीर मुईन मददगार हुया ऐं शिदतूं ऐं तकलीफ़ुनि में हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा मुनस ऐं ग़मख़ार हुया। शेख तिबरिसी बिन अब्बास खां रिवायत कई आहे त हज़रत अबू तालिब जे वफ़ात बैदि जे 10 साल थी। 3 ॾींहं बैदि जनाब ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जिन जी वफ़ात थी। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन साल जो नालो आमुल हुज़ुन रखियो, यानी ग़म ऐं अंडोह जो साल। अली बिन इब्राहिम अलैहिस्सलाम खां रिवायत आहे जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताइफ़ खां वापसि थिया त उम्रे जे लाइ एहराम ॿधो ऐं चाहियो त मके में दाख़िल थिए। कुरैश मां हिकु शख़्स खे जेको हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते पोशीदा ईमान आंदो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अख़नस बिन शरीक वटि मोकिलियो ऐं चयो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तव्हांजे अमान में मके अचे उम्रे जो तवाफ़ ऐं सही करणु चाहे थो ऐं ख़ुदि ज़ैद सां गॾु ग़ार हिरा में पोशीदा थी वियो। जॾहिं उन वटि इहो पैगाम पहुतो, उन चयो आउं कुरैश कोन आहियां बल्कि उनजो ख़लीफ़ो आहियां। मूंखे ख़ौफ़ आहे मुंहिंजी अमान क़बूल न कनि ऐं इहो मुंहिंजे लाइ नंग ऐं आर जो सबबु थींदो। वरी हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सुहेल बिन उमर जिन वटि मोकिलियो ऐं उन खां मान तलब कई, उन बि मंज़ूर कोन कयो।